सिंध में 1 महीने लाइ कोरोना वायरस की सूरत हाल के नज़र में रखंदे नयूं पाबंदियूं लगाई वयूं आहिनि। उन हवाले से सिंध के घरू खाते तरफां नोटिफिकेशन जारी किया है, जंहिंमें चयो आहे त सूबे में अॼु 15 मार्च का 15 अप्रैल ताईं समूरा कारोबारी मरकज़ रात 10 वगे के बंद किया वेंदा। जारी कयल नोटिफिकेशन मूजिब सूबे में सरकारी तौर निजी ऑफिसनि में 50% स्टाफ खे घुराए वेंदो। वर्क फ्रॉम होम ते अमल कयो वेंदो, जॾहिं तफ़री पार्क शाम जो 6 वगे बंद किया वेंदा। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त शादी हाल में खाधो खाराइण ते पाबंदी हूंदी ऐं शादी दावत में 300 मेहमान खे घुराए सघिबो। होटल ऐं रेस्टोरेंट के अंदर खाधो खाइण की इजाज़त न हूंदी। रेस्टोरेंट का होम डिलीवरी ऐं खाधो घर वठी वञण की सहूलियत हूंदी। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त सिनेमा हॉल्स ऐं मज़ार भी बंद रहंदा। कोरोना केसेस वधण की सूरत में डिप्टी कमिश्नर कंहिं भी मखसूस इलाइक़े में लॉकडाउन लगाए सघे तो। वाज़े रहे त मुल्क में कोरोना वायरस की 3 लहर खां पोइ मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन कयो वियो आहे ऐं तालीमी इदारा भी 2 हफ़्तनि लाइ बंद किया विया आहिनि।